नाज़रीन, बदीन खां ख़बर आहे जेका अवां ताईं पहुचायूं पिया। अल्ताफ़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ बदीन NCHD ज़िले बदीन जे उस्तादनि पारां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी मञता लाइ नेशनल प्रेस क्लब बदीन अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज जी अॻुवाणी मरकज़ी जनरल सेक्रेटरी सिंध अशफाक अहमद ज़हूर, ज़िले सदर बदीन मोहम्मद असगर चांडियो, तालुक़े सदर बदीन अली अहमद खासकेली, तालुक़े सदर मातली मोहम्मद जाम सुमरो, तालुक़े सदर गोलारची नवाज़ आरई, तालुक़े सदर टंडोबागो राशन अली ज़हूर ऐं तालुक़े सदर तलहार बशीर अहमद खासकेली शिरकत कई। एहतिजाज में ज़िले के मुख़्तलिफ़ तालुक़नि मां वॾे अंग में मेल फीमेल उस्तादनि शिरकत कई, जन जे हथनि में प्ले कार्ड बैनर ऐं मुतालबनि ते ॿधल नारा लिखियल हुआ। तख़्तियूं खणी पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ बुलंद कयो। उन मौक़े ते उस्तादनि पारां हुकूमत ते सिंध तालीम खाते ऐं लाॻापियल अख़्तियारनि अॻियां पंहिंजा अहम मुतालबा पेश कया विया। उस्तादनि जो पहिरियों इहो मुतालबो हो त डिघे अरसे खां ख़िदमतूं ॾींदड़ NCHD उस्तादनि खे फ़ौरी तौरु रेग्यूलर कयो वञे, जीअं हू बेयकीनी वारी सूरतहाल मां निकिरी सुकून सां पंहिंजा तदरीसी फ़र्ज़ सर अंजाम ॾेई सघनि। आख़िर में उस्तादनि मीडिया जे नुमाइंदनि जो थोरो मञींदे अपील कई त संदनि आवाज़ आला अख़्तियारनि ताईं पहुचाए उस्तादनि सां नाइंसाफ़ी ख़तमु कई वञे।